ای ہوا اہل سنت جو وٹیا من لگالا تو مردن میں سب کا اول ایمان آئن وارو حضرت ابو بکر ای بارن میں سب کا اول ایمان آئن وارو مولا علی ای عورتن میں سب کا اول ایمان آئن واری اما خاتون جنت جی امر جیجل سیدہ خدیجۃ الکبریٰ ای غلامن میں سب کا اول ایمان آئن وارو سونو بلال ابن مسعود یو محمد کریم انہیں سا گڈ علی عشق مجا چو علی علی عشق مجا چو علی علی سائیں کندو سب بھلی بھلی علی اساں جو مولا ہے سانگ کندو رب سولا ہے علی بنا نہیں گلی گلی علی بنا عشق مجھا چو علی علی محبت ماں چو علی علی چو صلی اللہ علیہ یا رسول اللہ سبحان اللہ جن ڈٹھو تے چیو تے سونے حبیب جڑو حسین چہرو جو کو آہے ہی کون پر جن ڈٹھو نہ ہو نا وہ خبر دی چھا چوندا مکے جا مشرک چوندا مال حاضر رسول یاکل الطعام و یمشی فی الاسواق ہی رسولہ ہی نبیہ جکو مانی کھائے تو بازارن میں گھومے پھرے تو ایہو نبیہ وہ چوندا تو ایہو نبی کیڑو ہنن ڈٹھو نہ ہو قرآن تو فرمائی ینظرون الیک وہم لا یبصرون او مجھا محبوب یہ تو دے نہارن ضرور تھا پر تو کہ ڈٹھو کو نتھنے ہاں بظاہر نہارن وارو تو ابو جہل بھی ہوئے ابو بکر بھی ہوئے ہاں پر جے دید سا ابو بکر ڈٹھو ہو انہیں دید سا ابو جہل کون ڈٹھو جے دید سا ابو تراب ڈٹھو ہوئے انہیں دید سا ابو لہب کون ڈٹھو ہوئے جے پوچھنا تو مجھے سونے حیدر قرار سونے ابو تراب کھا پوچھی دسو مولا علی تو فرمائے تکان رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم احب الینا من اب آبائنا و امہاتنا و ازواجنا و اولادنا و من الماء البارد علی الزمان حضرت حیدر کرار فرمایو تو سنو نبی اساں کے اترو پیارو آ جو ابے کا پیارو اماں کا پیارو بچن کا پیارو دنیا جے ناتن رشتن کا پیارو جے انج دے ٹیم تے انجارے مانو کے تھدو پانی پیارو لگندو آ پر مدینے وارو میر اساں کے انجا بھی ودھیک پیارو آ حضرت انس رضی اللہ تعالیٰ عنہ تو فرمائے تو جری ملمو محبوب سا ہتھ ملایو تو مو ایڑو پٹو ای ریشمو ایڑو ملائم کون لٹھو جیڑا مجھے دل بر نبی جا ہتھ نرم ہویا کان رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم احسن الناس و اشجع الناس و اجود الناس مدینے وارو سائی ساری دنیا دے انسانن کا ودیک سہنو ساری دنیا دے انسانن کا ودیک بہادر ساری دنیا دے انسانن کا ودیک سخیا مجھے محبوب
महबूब के ॾिठो मुंहिंजे महबूब के ॾिठो जे कवारिया तड़पंदो सोई सजण लाई उम्र सारिया मुंहिंजे महबूब के ॾिठो सारो ही जहान हले मुंहिंजे करीम सदके सारो ही जहान हले मुंहिंजे हबीब सदके मुंहिंजे सरवर सभिने ते कई सतारिया सुभान अल्लाह एड़ो केॾो जमाल जे महबूब जे अखियुनि जी ॻाल्हि कजे ख़ुदा जो कसम कंहिंजी अहिड़ियूं अखियूं कमाल वारियूं न आहिनि जे महबूब जे कननि मुबारकनि जी ॻाल्हि कजे त अहिड़ा कन कंहिंजा बाकमाल न आहिनि जे महबूब जे हथनि जी ॻाल्हि कजे त दिलबर नबी जे पाक हथनि जहिड़ा कंहिंजा हथ सखी जवाद न आहिनि जे महबूब जे कदमनि जी ॻाल्हि कजे त दिलबर नबी जे पाक कदमनि जहिड़ा कंहिंजा कदम बाकमाल न आहिनि जे महबूब जी सखावत जी ॻाल्हि कजे त दिलबर नबी जहिड़ो को सखी न आहे जे महबूब जे बहादुरी जी ॻाल्हि कजे त अहिड़ो को बहादुर न आहे जे महबूब सोने जे करम ऐं लुत्फ जी ॻाल्हि कजे त अहिड़ो को करीम न आहे अहिड़ो को बाझ वारो न आहे दुनिया में नबी सगोरा आया पर हज़रत ईसा पे चवे त मुंहिंजा मौला जे अज़ाब कंदे त बि तुंहिंजा बाना आहिनि जे बख़्शींदे त तूं महिरबान आहीं तुंहिंजी मर्ज़ी बख़्शीन तुंहिंजी मर्ज़ी अज़ाब करीन तुंहिंजी मर्ज़ी पर मुंहिंजे सोने हबीब टे रातियूं मुसलसल दुआ घुरंदा रहिया उम्मत जे लाइ रोंदा रहिया 3 ॾींहंनि ताईं मुंहिंजे लजपाल नबी हिन उम्मत जे लाइ अखियुनि मां लुड़क हारिया बोढ़ा ॻाड़िया 3 ॾींहं ते जिब्रील अमीन ईंदो आहे ओ मुंहिंजा सोना नबी रब तो फरमाए तव्हां एतिरो छो रोंदा आहियो साईं फरमाइनि था ओ जिब्रील मूंखे मुंहिंजी उम्मत जो फिक्र लॻल आहे रब ज़ुल जलाल जो पैगाम थो अचे इन्ना सनुर्दीक फी उम्मतिक वला नसुका ओ मुंहिंजा सोना नबी तुंहिंजी उम्मत जे बारे में असां तोखे राज़ी कंदासीं तोखे गमज़दा न बणाईंदासीं मुंहिंजा महबूब जंहिंमें तूं राज़ी थी वेंदे तीअं सोना तोखे असां राज़ी कंदासीं रब फरमाए तो महबूब तोखे राज़ी कंदुसि रब छा थो फरमाए महबूब तोखे रब ख़ालिक आहे न रब मालिक आहे न उहो ख़ालिक ऐं मालिक फरमाए तो महबूब तोखे ऐं तूं असां उम्मती आहियूं असां महबूब खे राज़ी कयूं या नाराज़ ॻाल्हायो राज़ी कयूं या नाराज़ हा केॾी महिल पंहिंजे गिरेबान में ॾिठो अथई छा थो कंदो वती केॾी महिल पंहिंजे अमालनि ॾे नज़र त फेराए ॾिस न छा थो कंदो वती छा इन तुंहिंजे किरदार ते महबूब राज़ी थींदा या नाराज़ हा सदाईं मुस्लमान थो ऐं कम कहिड़ा थो करी हा ओ मुंहिंजा दा चोरियूं ज़ोरियूं ज़िनाऊं शराब बेहयाई जा कम क़यामत जे ॾियारे में इहा ज़मीन तो ते शाहिदी ॾींदई ओ मुंहिंजा दाहे आसमान तो ते शाहिदी ॾींदो तुंहिंजे बदन जा अंग अंग तो ते शाहिद थींदो ओ पिरी प्यारा संभाले संभाले विख खण मलाइक बि तो ते शाहिद आहिनि रब जे क़ुरान खां पुछी ॾिसो त क़यामत जे ॾियारे में इन समा वल बसर वल फुआद कुल्लु उलाइक कान अन्हु मसऊला कन्ननि खां बि पुछाणो थींदो अखियुनि खां बि
भी पुछाणो थींदो, दिल खां भी पुछाणो थींदो, बदन जे हर हर उज़्व तुंहिंजे गुनाहनि जो शाहिद थींदो।